अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरिया धरती टीवी न्यूज़ ऐं रिज़वान हुर जो सभ खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक़्त जूं हेडलाइंस। सिंध असेंबली में सिंध पब्लिक सर्विस कमीशन के फ़ाल करण जो तरमीमी बिल इतफ़ाक़ राय सां मंजूर। बिल तहत SPSC चेयरमैन की मुक़ररी वॾे वज़ीर की मुशावरत सां गवर्नर कंदो। कमीशन में 10 मेंबर हूंदा, एक औरत ऐं एक अक़लियती मेंबर हूंदा। सूबाई वज़ीर शरजील मेमन चयो आहे सुप्रीम कोर्ट के हुक्म तहत पब्लिक सर्विस कमीशन ते पाबंदी लगाई वई हुई। पब्लिक सर्विस कमीशन ते पाबंदी सबब लखे नौजवान नौकरियुनि के आसरे ते वेठल हुआ। बिल सां अहिड़नि नौजवाननि लाइ रोज़गार जा दरवाज़ा खुलंदा। बिल पास थियण वक़्त PTI मेंबर वॉकआउट करे हलिया विया। पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रीज़ के सदर आसिफ अली ज़रदारी की वफाकी वज़ीर चौधरी सालिक हुसैन की रिहाइशगाह आमद। मुस्लिम लीग काफ के सदर चौधरी शुजात हुसैन, वफाकी वज़ीर तारिक बशीर चीमा, चौधरी शाफे और चौधरी सालिक अगून सदर की आजियां कई। आसिफ अली ज़रदारी जो चवण है तो वफाकी हुकूमत मुस्लिम लीग काफ सां ऐं काफ लीग कौमी हुकूमत सां गॾु बीठल आहिनि। काफ लीग जा ॿई वफाकी वज़ीर संदन हुकूमत जो अहम हिस्सो है। चौधरी शुजात सियासत जो असासो है। चौधरी शुजात हुसैन जो चवण है तो मुस्लिम लीग काफ कौमी हुकूमत सां हथ में हथ वधी बीठल है, पंहिंजो वाइदो निभाए रही है ऐं निभाईंदी रहे। इमरान खान के रूस दौरे के बेतमादी रिथ सां गंढण गलत फहमी है। रूस यूक्रेन तकरार में असां बण दुरिया आहियूं। वॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे रूस यूक्रेन मामले ते पाकिस्तान काल्ह भी न्यूट्रल हो ऐं अॼु बि आहे। चाहियूं था त रूस यूक्रेन जंग जल्द ख़त्म थिए। पाकिस्तान ईरान लाॻापन में घणी गुंजाइश मौजूद है। पाक ईरान गैस पाइपलाइन रिथा में पाबंदी के नज़र में रखंदे हाकारी अॻु भराई चाहियूं था। वॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सुभाणे 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते तेहरान पींदो। बिलावल भुट्टो ज़रदारी ईरानी हम मनसब ऐं अहम हुकूमती शख्सियतनि सां मुलाक़ात कंदो। नेपरा बिजली ₹3.99 वधिक महांगी करे छड़ी। नोटिफिकेशन जारी। बिजली की कीमत में वाध अप्रैल के माहवार फ्यूल चार्जिस एडजस्टमेंट्स की मद में कई वई है। बिजली की कीमत में वाध रुगो जून के बिलन से लागू थी। नेपरा अख्तियारियों जो चवण अप्रैल महीने की फ्यूल चार्जिस एडजस्टमेंट्स मार्च की भेट में ₹1.13 वधिक लागू किया वियो है। बिजली की कीमत में वाध लाइफलाइन ऐं के इलेक्ट्रिक के वापेदारनि ते लागू न थी। सिंध के बैराजन ते पानी की शदीद खोट। सिंध में पानी खोट 61% ताईं पहुंची वही। गुड्डू बैराज वट 79.4% पानी की खोट। सखर बैराज वट पानी खोट 46.25% ऐं कोटड़ी बैराज वट 65.6% रिकॉर्ड कई वई। ॾोखिया फैसला आवाम समझी रहो है। जल्द बेहतरी तरफ वेंदासीं। पेट्रोलियम इस्मन की कीमत में वाध इमरान हुकूमत जो IMF सां थियल मुआहदे जो हिस्सो है। अटरो 64 साल में ₹35 मां वधी ₹90 ताईं पहुतो। वज़ीर आज़म की हिदायतुनि ते अटरे बाद सस्ते गैस जो स्कीम शुरू कई वई है। सुद समाजी वफाकी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो त यूटिलिटी स्टोर्स ते अटरो ₹40 किलो दस्तियाब है। खैबर पख्तूनख्वा में सस्ते अटे की फराहमी लाइ वधीक 100 यूनिट ठाहिया पिया वञनि। हुकूमत गेह ते ₹3 अरब की सब्सिडी ॾिनी है। 9 जून खां गेह ते सब्सिडी ॾियण जो सिलसिलो शुरू कयो वियो। PTI के दौर में सरकारी कर्ज 24,953 अरब खां वधी 44,366 अरब रुपया थियो। नाणे वारे वफाकी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो PTI के दौर में कर्ज में थियल इजाफो मजमूई कर्ज जो 79% है। PTI 71 सालन में शामिल समूरन कर्जन में 4 सालन में 79% वाध कई। मुल्क ते कुल कर्ज 29,879 अरब रुपयनि खां वधी 53,544 अरब थी वियो आहे।
अमेरिका पंहिंजी पॉलिसियुनि ते अमल कराइण लाइ हीअ हुकूमत मढ़ी आहे। भारत रूस खां 40% सस्तो तेल ख़रीद करे पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत 25 रुपया करे छॾी। 2 महीननि में अहिड़ो छा थी वियो जो पेट्रोल 60 रुपया फ़ी लीटर महांगो थी वियो। बिजली ऐं गैस बि महांगी कई वई। 2 महीननि में जेका महांगाई थी आहे उहा 3 सालनि में नाहे थी। पीटीआई चेयरमैन इमरान खान चयो आहे पाकिस्तान खे फूड सिक्योरिटी जो मसइलो आॾो आहे। पाकिस्तान में खुशहाली ज़राइत ज़रिए ईंदी। हारियुनि जी हालतुनि ते ख़ासि ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। उम्मीद आहे त तुर्त चूंडूं थींदियूं। असांखे पंहिंजे परॾेही रवानगी वापार ते ध्यानु ॾियणो पवंदो। सनअतनि जी तरक़ी लाइ भरपूर क़दम खयां पिया वञनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो जो तक़रीब कयो ख़िताब सिंध जे नए माली साल 2022-23 जी बजट सुभाणे पेश कई वेंदी। ज़रियनि मूजिबि बजट जो खातो 1600 अरब रुपयनि खां वधीक लॻायो वियो। तरक़ियाती बजट 222 अरबनि मां वधाए 260 अरब रखण जो इम्कान। सरकारी मुलाज़िमनि जी पघारनि में 10 खां 15% इज़ाफ़े जी तजवीज़ ॾिनी। पंजाब सरकार ऐं अपोजिशन में 1.5 लाख ख़त्म ॻाल्हियूं कामयाब। हुकूमत पारां अपोजिशन अॻवान ख़िलाफ़ दाख़िल केस वापसि वठण जी ख़ातिरी बाज़ाब्ता ऐलान ऐवान में कयो वेंदो। कामयाब ॻाल्हियुनि बाद 6 कलाकनि खां पोइ पंजाब असेंबली जो बजट इजलास स्पीकर परवेज़ इलाही जी सदारत हेठि शुरू। ज़रियनि मूजिबि नए माली साल जे पंजाब जे 3226 अरब रुपयनि जी बजट पेश कई पई वञे। पंजाब काबीना सरकारी मुलाज़िमनि जे पघारनि में 30% आई। पेंशन में 15% वाध जी मंज़ूरी ॾेई चुकी। पंजाब सरकार वाधू पघार सां गॾु मख़सूस सरकारी खातनि जे मुलाज़िमनि खे 15% डिस्पैरिटी अलाउंस बि ॾिनी। खैबर पख्तूनख्वा सूबे जे 1332 अरब रुपयनि जी बजट पेश। डिप्टी स्पीकर महमूद जान जी सदारत हेठि KPK असेंबली जो इजलास। नाणे वारे वज़ीर तहबूर सलीम झगड़ा पारां 1332 अरब रुपयनि जी बजट पेश कई वई। सरकारी मुलाज़िमनि जे पघार में 16% वाध कई वई। शहीद पुलिस एहलकारनि जे पैकेज में वाध। पुलिस ऐं ॿिए खाते जे मुलाज़िमनि लाइ अलाउंस 15% वाध कई वई। सिंध असेंबली भारत में गुस्ताख बयाननि ख़िलाफ़ मुज़म्मती ठहराव यकराए मंज़ूर करे वरितो। ठहराव में वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो वियो त हिंदुस्तानी हाई कमिश्नर खे तलब करे एहतिजाज रिकॉर्ड कराइण सां गॾु हिंदुस्तानी शयुनि जो सरकारी सतह ते बाइकाट कयो वञे। ऐवान में अॻूणे MPA सेनेटर डॉक्टर सिकंदर मंदरो जे लाॾाणे ते ताज़ियती ठहराव पिणु मंज़ूर कयो। सुप्रीम कोर्ट में PTI जे टाइगर फोर्स ऐं लॉन्ग मार्च ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त में सिदा कई वई आहे त टाइगर फोर्स खे कयल अदायगियुनि जी जांच जो FIA खे हुकुम जारी कयो वञे। इमरान खान ऐं PTI अॻवान जे गैर क़ानूनी क़दमनि बाबति JIT जोड़ी वञे। मुल्क में पुरअमन माहौल बरक़रार रखण लाइ खूनी मार्च खे रोकियो वञे। दरख़्वास्त में इमरान खान, शेख रशीद, शाह महमूद कुरैशी, फवाद चौधरी ऐं ॿियनि खे धुर बणायो वियो। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन सां तुर्क कंपनी जे डायरेक्टर सां मुलाक़ात। तुर्क कंपनी खे कराची में इलेक्ट्रिक बसूं आणण जी आछ। सूबाई वज़ीर जी तुर्क कंपनी खे धाबे जी फ्री इकनॉमिक ज़ोन में मैन्युफैक्चरिंग प्लांट लॻाइण जी तजवीज़। शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त सिंध सरकार पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप समेत ॿियनि ऑप्शन्स ते तुर्क कंपनी सां कमु करण लाइ तयारु आहे। FATF जो इजलास सुभाणे जर्मनी में शुरू थींदो। पाकिस्तानी वफ़द जी क़यादत परॾेही मामलनि जी ममलकती वज़ीर हिना रबानी खर कंदी। पाकिस्तानी FATF जे 34 मां 32 नुक़्तनि ते अमल करे चुको। पाकिस्तान मनी लॉन्ड्रिंग ऐं दहशतगर्दनि जे माली मदद रोकण वारनि शर्तनि ते अमल कयो। ग्रे लिस्ट मां नालो निकिरो बि। बलूचिस्तान में चौमासे खां अॻु वारियुनि बरसातनि तबाही मचाए छॾी। जाबलू इलाइक़नि में महीननि मींहं सबबु ॿोॾि वारी सूरत पैदा थी वई। हिनाई, कोहिलो, दुकी, बारखां, मूसाखेल ऐं ॿियनि इलाइक़नि में छिती बरसाति। हिनाई में राब्ते वारी पुल 2 हंधनि तां टुटी वई। ॿाहिराड़ी वारनि इलाइक़नि में ॿोॾि जे वहिकरनि में बंद रुड़ी विया। केतिरा ई घर पाणी हेठि
खुब उथल वेंदर ऐं बेला जे इलाइक़नि में बरसात बाद गर्मीअ जो जोर टुटी वियो। थर दादो ऐं कच्छ जे इलाइक़नि में बरसात बाद मौसम खुशगवार। मोरो में लेडी हेल्थ वर्कर मुड़स हथां कतल या मौला में जवाबदार गुलाम मुर्तज़ा उर्फ पहलवान सियाल पंहिंजी ज़ाल शमसुल निसा के पिस्टल जा फायर करे कतल करे छॾियो। पाड़े वारनि जवाबदारनि खे सोगो करे पुलिस हवाले करे छॾियो। मक़तूला लेडी हेल्थ वर्कर जी धीअ जो चवणु आहे त संदसि पीउ कुझु अरसो अॻु संदसि समड़ खे छुरियुनि जा वार करे ज़ख़्मी करे छॾियो हो। वापसि घर पहुचण ते माफ़ी वठण बहाने आयो ऐं संदसि समड़ खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। सेठार जा भरिसां मुड़ुस घुटा ॾेई ज़ाल खे क़तल करे छॾियो। ॻोठ सोबत ख़ासकैली में 45 वरनि जी ज़रीना ख़ासकैली खे क़तल करण बाद जवाबदार थाणे ते पेश थी गिरफ़्तारी ॾेई छॾी। पुलिस नारी और जो मर्द तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कई। कराची जे इलाइक़े जोगी मोड़ वेझो बिजली जी तार किरण सबबि मींगर करंट लॻण सबबि फौती जी 8 वरनि जी अदील सेठा तौर सुञाणप संदसि मर्द घर पहुचण ते कोहराम अची वियो। खैरपुर में बिजली जो करंट लॻण सबबि प्राइमरी उस्ताद सोहेल रिद फोत थी। कोटलालू ऐं खैरपुर जे भरपासे वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न आयो। कोटलालू जे ॻोठ गामण खान शहर में गैस्ट्रो विगे पीरसन फौत 10 खां वधीक ॻोठाणा मर्ज़ में मुब्तला। खैरपुर में 24 कलाकनि दौरान गैस्ट्रो में वरतल 28 ॿार अस्पताल भेड़ा। हफ़्ते अंदरि गैस्ट्रो सबबि सिटी अस्पताल में दाख़िल कयल ॿारनि जो अंग वधी 237 थी वियो। पंजाब ऐं सिंध जे मैदानी इलाइक़नि में अॼु मिटीअ वारियूं हवाऊं घुलंदियूं। मौसमियात खाते जो चवणु आहे त ख़ैबर पख्तूनख्वा गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर में मींहं जो इम्कान आहे। मुल्क में जून जे आख़िरी हफ़्ते में मामूल खां वधीक बरसातनि जी बि अकद। हवाउनि जे शहर हैदराबाद में सकाफ़त खाते पारां सिंध जे क़दीम सकाफ़त अजरक जे फ़न खे उजागर करण लाइ 2 ॾींहंनि वारो मेलो मुनक़िद। मटियारी हाला टंडो मोहम्मद खान बदीन थरपारकर समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे कारीगरनि जा हथ सां ठाहियल अजरकनि जा नित नवां डिज़ाइन ध्यान जो मर्कज़ बणियल। पाकिस्तान ICC वनडे रैंकिंग में भारत के पोइते छॾे ॾिनो। वेस्ट इंडीज़ के सीरीज़ में वाइट वॉश करण बाद पाकिस्तान क्रिकेट टीम जी 1 दर्जे जी तरक्की ICC रैंकिंग में 4थे नंबर ते अची वई।